असा आलिमन जो ज़ुबान मां ॿुधो त क़ब्र में अज़ाब आ पर असां मञींदा न हुआसीं। असां चयो त क़ब्र में अज़ाब आ, बायूं मौलवी ॾियारनि था, हे माण्हू मरंदा आहिनि त क़ब्रुनि मां हॾियूं पयूं निकिरनि, कहिड़ी क़ब्र मां बाहि निकिरी आहे, किथे क़ब्र में बाहि मड़ी मुला ॾियारनि था। चीज़ी महाराज जे वटे मथे वञी पंहिंजे यार जी क़ब्र खोलियो। चीज़ी जॾहिं मां दोस्त जी क़ब्र खोलियुमि, मां नज़र कयुमि मुझे यार जे सीने ते गिरे जेतिरो कारो बिछू वेठो आ। मुझे यार के ओ बिछू हे सीने ते धक पियो हणे हो त मां नज़र पियो कयां त मुझे यार जो सॼो जिस्म ज़रियूं ज़रियूं थियो पियो वञे। अचानक मूंखां रड़ निकिरी वई, उन बिछूअ जी मूं ते नज़र पइजी वई, उन जूं ॻाढ़ियूं अखियूं ईअं पियूं ॿरनि जी बाहि जा गोला ॿरनि। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु वला वज़ीर लहु वला मुशीर लहु वला बशीर लहु वला नज़ीर लहु वला ज़िद्द लहु वला निद्द लहु वला मिस्ल लहु वला मसील लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व नबियना व शफीअना व नज़ीरना व बशीरना व तबीबना व तबीब क़ुलूबिना व महबूब रब्बिना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिलहक़ बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजम मुनीरा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या इबादियल्लज़ीना आमनू इन्न अर्ज़ी वासिअतुन फ़इय्याय फ़अबुदून। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत सुम्मा इलैना तुरजऊन।
वल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति लनुबव्विअन्नहुम मिनल जन्नति गुरफन तजरी मिन तहतिहल अन्हारु खालिदीन फीहा निअम अजरुल आमिलीन अल्लज़ीना सबरू व अला रब्बिहिम यतवक्कलून व कअय्यिम मिन दाब्बतिन ला तहमिलु रिज़्क़हा अल्लाहु यर्ज़ुक़ुहा व इय्याकुम व हुवस समीउल अलीम वलइन सअल्तहुम मन खलक़स समावाति वल अर्ज़ वसख्खरश-शम्स वल क़मर लयक़ूलुन्ना अल्लाह फ़अन्ना युफ़क़ून अल्लाहु यब्सुतुर-रिज़्क़ लिमन यशाअु मिन इबादिही व यक़दिरु लहु इन्नल्लाह बिकुल्लि शैइन अलीम सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सलाशी पढ़ो बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही व अज़वाजिही व बनातिही व औलादिही व अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। या रब्बी सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मुझे भाइयों अजीज़ों दोस्तों ए बुजुर्गों ज़िला नौशेरो फिरोज जे बरसा भुंडावारा सोलंगी जी प्यारी जमात दीनदारो कलमे वारो अज अवाईअ सां खैरात फी सबीलिल्लाह जे मौके ते इन दुआए मग़फ़िरत जे प्रोग्राम में मुझे इंतहाई मोहतरम भाऊ अनवर अली साहब, भाऊ शौकत अली, अयाज अली सोलंगी साहब जे दावत इसरार थे ऐ मार्फत मर्द मुजाहिद साईं जमील अहमद सोलंगी साहब जे दावत इसरार थे हिन मानाई थी मजलिस में पंहिंजे रब साईं खे राज़ी करण जे नियत सां गॾु थिया आहियूं। धणी दर दुआ गुहां त रब सही अवां ऐं असांजी हाज़िरीअ खे पंहिंजे बारगाह इलाहीअ में मक़बूल व मंज़ूर करे फरमाए। आमीन जो पर थोड़ो बुलंद आवाज़ सां। हे अॼोको प्रोग्राम जेको भाऊ अनवर अली सोलंगी साहब जी घरवारी ऐं शौकत अली सोलंगी, अयाज अली सोलंगी जी वालिदा जे दुआए मग़फ़िरत जे मौके ते रखियो वियो आहे। मारबसे का दुआ गुहां त अल्लाह सी पंहिंजे बानीअ जा दर्जात बुलंद फरमाए
उनजे कब्र ते अल्लाह सी किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए। मैदान महशर में अल्लाह सी पजे बानी जे ला रज़ा मग़फ़िरत जन्नत जा फैसला फरमाए। जेके बि अल्लाह जा बाना बानियूं जहान छॾे चुका आहिनि अल्लाह सी समूरनि मरी वेलनि जा दर्जात बुलंद फरमाए। भाऊ अयाज़ अली, भाऊ शौकत अली, भाऊ अनवर अली, मां दुआ गुहां त अल्लाह सी हिननि जे उम्र में सेहत में रिज़्क़ में बरकत अता करण फरमाए। ऐं अॼोके तकरीब में आयल सॼी जुमला जमायत ला भी दुआ गुहां त अल्लाह सी अवां जे भी ईमान उम्र अमल में बरकत अता करण फरमाए। आमीन जो बुलंद आवाज़। मुझा दोस्तो अज़ीज़ो, हेरे जहान में जेको आयो वासो वींदो ज़रूर, जेको ॼायो वासो मरंदो ज़रूर। मौत बरहक आहे। अजरी तही मौत जे चंबे खां को भी पंहिंजी जान छॾाए न सघियो आहे, न ई छॾाए सघंदो। इंसान हिन जहान में जीअण जे लाइ घटाई नथो। जीअण कान जेॾियूं मूं वॾा वस कया। ही अल्लाह सॼी सॼी अवां दुनिया घुमो। हिन सॼी दुनिया में अहिड़ो को डॉक्टर कोने, अहिड़ो को हकीम कोने, अहिड़ो को पीर मुर्शिद मौलवी कोने जंहिं डॉक्टर जी दवा, जंहिं हकीम जो कख, जंहिं पीर मुर्शिद मौलवीअ जी दुआ अवां असांखे मौत खां बचाए सघे। अवां सां हिन जहान जे अंदर पंहिंजी ज़िंदगीअ में सभी जनाज़न में शिरकत कई होंदी। सभी जनाज़ा अवां असांजे अखियुनि जे आॾो गुज़रिया हूंदा। ऐलान कयो वेंदो आहे त निमाज़ जनाज़ा फर्ज़ किफ़ाया। शान चईन तकबीरुनि जी अल्लाह जल्ल वाला शान हुजे। दरूद वास्ते जनाबे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुआ वास्ते मैयत जे मोहतरफ बैतुल्ला। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। चार तकबीर वणी बीठे बीठे सलाम वराए वेंदो आहे। जॾहिं निमाज़ जनाज़ा ख़त्म थींदी आहे तव्हां नज़र कई हूंदी त पछाड़ी हिकिड़ो अल्लाह जो बानू हिकिड़ो शख्स ऐलान कंदो आहे, अचो मैयत जो आख़िरी दीदार कयो, अचो मैयत जो मुंहुं ॾिसो। पोइ अवां सां उन मैयत जो चेहरो ॾिसी हलिया वेंदा। पर जेके अकुलमंद माण्हू हूंदा आहिनि, जेके दाना ॾाहा सियाणा माण्हू हूंदा आहिनि, उन वक़्तु उन मैयत जे चेहरे ते नज़र करे हिकिड़ो सबक़ हासिल कंदा आहिनि। हिकिड़ो सबक़ हासिल कंदा ॼण त ओहो लाश, ओहो जनाज़ो, उहा मैयत अवां असां ज़िंदा इंसाननि खे रड़ियूं करे, चीखूं करे, सॾ ऐं वाका करे, दाहूं करे, उहा मैयत अवां असांखे हिकिड़ो सबक़ ॾेई रही आहे। मुंहिंजी निमाज़ जनाज़ा पढ़ण वारो अखियूं फाड़े मुंहिंजे लाश में ॾिसो। कॾहिं त हिन जहान में मां पमां सां गॾु जीअरनि जे जहान में होसि, अॼु मौलनि जे जहान में आहियां। अॼु मुंहिंजे मथां मौत आयो, सुभाणे तुंहिंजे मथां मौत ईंदो। अॼु मुंहिंजी निमाज़ जनाज़ा थी, सुभाणे तुंहिंजी निमाज़ जनाज़ा अदा कई वेंदी। अॼु अज़ीज़न करीबन खां, मिटन माइटन खां, दिली दोस्तन खां मां धार थी अकेलो कब्र ॾे पियो हलां। सुभाणे तूं पंहिंजे अज़ीज़न करीबन खां, दिली दोस्तन खां, मिटन माइटन खां धार थी अकेलो कब्र ॾे ईंदे। काॾे विया उहे जिन मूंसां जहान में मरण ऐं जीअण जा वाइदा कया। हाय अफ़सोस, अॼु अकेलो कब्र ॾे पियो हलां।
हयस त दुनिया में बंगलन ऐं बागन महिलातुन जो मालिक। अॼु मौत मुखां महल छॾाया। हयस त दुनिया में लखन ऐं करोड़न जो मालिक। अॼु अखियूं फाड़ी ॾिस, ठला हथ खयो क़ब्र ॾे पियो हलां। अॼु मुंहिंजी घरवारी बेवा थी, सुभाणे तुंहिंजी घरवारी बेवा थींदी। अॼु मुंहिंजा बच्चा यतीम थिया, सुभाणे तुंहिंजा बच्चा यतीम थींदा। अॼु मुंहिंजा अज़ीज़ करीब मुंहिंजे लाइ ख़ैर ख़ैरातूं कंदा, दुआए मग़फ़िरत घुरंदा। सुभाणे तुंहिंजा अज़ीज़ करीब तुंहिंजे लाइ ख़ैर ख़ैरातूं कंदा, दुआए मग़फ़िरत घुरंदा। हयस त दुनिया में केतरी काटन बसकी बोसकी बखमल पाइण जो शौक़ीन। अॼु अणसिबियल कपड़ा कफन जा ढके थो वञा। अॼु जेको मां खयो थो हलां, तूं बि ओ खणी हलंदे। भेट धणी फरमायो त पोखणी अथई त पोख, न त वींदई मुत चढ़ी। पाणी थींदी पोहिरो, सुकी थींदे सोक। जिते लुणंदो सारो लोक, उते सिकंदे हिकड़े संगला। भेड़ धणी फरमाए त करहा कारी रात, सिघी पवंदई सुञ में। कुछंदे पुछंदे की न की, उते लवंदे कहिड़ी लात। हिते जे वण चुनंदे हे वात से अॻियां ईंदे उगर। घोड़ाड़े घोड़ा करे निकिरंदे रोई, हो धड़ धड़ींदई धूड़ में तख्ते ते धोई। फुलाहींदई लिंगनता लिबास ऐं लोई, साण न हलंदई क़ब्र में को करीब मिट कोई। लटे लोड़ लतुन सां सभु मोटंदई मड़ोई, रामल घुरंदी रोकड़ो जेका ॾिनी हूंदई हिते ॾोई। उते कम ईंदी सोई, पोयों सभु परायो। भेड़ धणी फरमत अॼु न ओताकुन में तालिब तमारी, आदेसी उथी वया मड़ियूं मुंह मारी। जेके जीअ खे जियारी न से लाहूती लॾेगा। भेड़ धणी फरमायो घोड़न ऐं घोटन जीअण थोरा ॾींहड़ा, कॾहिं मंझि कोटन त कॾहिं राही रण जा। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अॼु मां मुंड वारनि सोलंगी साहबन खे पैगाम ॼणायो विया। आख़िरत जी तैयारी कयो, मौत जो यादगीरो कयो, हर वक्त होशियार रहो। अवाई सही जहान ही दुनिया छॾण वारा हो, अॻियां हिरसा पुठियो मौत। हर मरी वेंदड़ जहिड़े इंसाननि खे सबक ॾींदो थो वञे। दुनिया जे मोहब्बत में, दुनिया जे माहौलन में एॾो बि माण्हू मस्त मगन न थिए जो क़ब्र विसरी वञे, आख़िरत विसरी वञे। हर माण्हूअ खे ॾींहं राति में क़ब्र टे आवाज़ पई ॾे, ऊंधाई जी जाइ आहियां, रोशनी जो इंतज़ाम करे आ। अकेलाइप जी जाइ आहियां, साथी रफ़ीक जो इंतज़ाम कयो अचिजा। आऊं क़ब्र जीतन मकोड़नि जी जाइ आहियां, बिस्तरे जो इंतज़ाम कयो अचिजा। हमेशा तोखे मुंह में आराम करूंगा, उहा तैयारी कयो अचिजा। हे दुनिया सॼो ख्वाब थई, मांझांदे जो माग थई, दारुल अमल थई, दारुल फना थई। मता हिन जहान जूं लज़्ज़तूं, मता ही जहान जा हसीन नज़ारा तोखे गाफ़िल करे छॾी। तूं क़ब्र न विसार जा, तूं सामी न विसार जा, तो महशर, तो मैदान महशर के न विसार जा। तो ईमान सां ऐं अमलन सालिन सां एड़ो पाण सिंगारे मोमिन क़ब्र में अचिजा जो आऊं क़ब्र तोखे इस्तक़बाल कर। आऊं क़ब्र तुंहिंजे लाइ जन्नत जे बागन में बाग हो जा। ऐं कुरान मजीद जे अंदर अल्लाह सैया ईमान वारन, सालिहन, दीनदारन, मोमिनन, अल्लाह ऐं उन जे रसूल जे पतंग परवानन, दीन जे दीवानन,
जिनकी सॼी हयाती निमाज़न में गुज़री वई, ज़िक्र में गुज़री वई, ख़ैरातुन में गुज़री वई, अल्लाह अल्लाह कंदे गुज़री वई। कुरान मजीद जे 24 सिपारे सूरत हामीम सजदा जे अंदर रब सही उन्हनि नेकोकारनि मोमिननि जे मौत जो मंज़र बयान कयो आहे। हथ खणी जो त कुरान सचो आहे। कुरान में रब समझायो त मोमिन जो मौत कीअं थो थिए ऐं भले में भलो मौत जो मोमिन जो आहे, दीनदार जो आहे, अल्लाह और उनजे रसूल जे पतक परवाने जो आहे, कुरान जे आशिक़ ॿई त खणी जो सुभान अल्लाह। जेके सिंधी समझो ॾाढे जो सुभान अल्लाह, जेके बलोची समझो कुल खने सुभान अल्लाह, जेके बिरोही समझो कुल पापो सुभान अल्लाह, जेके बरोच की समझो कुल खुशी सुभान अल्लाह, जेके सिराई की समझो सब आखो सुभान अल्लाह, जेके उर्दू समझो सब कहो सुभान अल्लाह, जेके कुछ भी नथा समझो तो ॾाढे जो सुभान अल्लाह। अॼु रंग जी वियाओ भुंड वारा सोलंगी, अञा बुलंद आवाज़ तल अल्लाह जी कुरान मजीद जे अंदर आसा के हिंग भी समझायो। 24 सिपारो तो पढ़ा, सूरत हामीम सजदा जी आयत तो पढ़ा। कुरान में फरमा तो इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून। कुरान जे आशिक़ ॿई त खणी जो सुभान अल्लाह। ऐं सोलंगी साहब माशाअल्लाह दिलेर क़ौम। अॼु सोलंगी साहब ने रब राज़ी थियो वड़े वा भाऊ अयाज़ अली, भाऊ शौकत अली, चाचो अनवर। मां दुआ करण आयो अल्लाह सीन जे ख़ैर खे क़बूल फरमाए। बेचारी वई अल्लाह जी बानी जहान छड़े मुझे अमर हुई, रब सी अमर जा दर्जात बुलंद फरमाए। अञा अञा बुलंद आवाज़। कुरान मजीद में अल्लाह ने समझायो। कुरान में फरमाई मुझा प्यारा पैगंबर ओ मुझे सुना नबी जिन जो ही अकीदो आ, इन जो ही ईमान आ, बेशक जिन से होता साज रब अल्लाह वा इन्हें ते जमी बीठा। तो मुझा प्यारा पैगंबर अजरे जो मौत तो थे, पछाड़ी सकरात लगी वही बिस्तरन दे प्याहन होड़े अजीज करीब मरण जे इंतजार में घरवारी दीजिए जो ठूडियां मुझो घरवारो मुसा गलाए न तो होड़े अम्मा पई रोए, होड़े बाबो पियो रोए, होड़े भायर प्यारोन। तो अल्लाह जी कुरान मजीद में समझाए वसा मोमिन ने अल्लाह रसूल जे दीवाने दे मलकले मौत पोए दो जे। कुरान में फरमाई दसा पछाड़ी ट्रेम ते एले बजे मोमिन दे नेक सालिह दे अमलन सालिह करण वारे ने असा अवल रहमत जा मलाइक मोकलींदा हूं जेके बिस्तरे ते अवल जन्नत जी बिशारत था जे नसो। एड़ो मौत तुंजो ऐं मुंहिंजो थी वञे त सोलंगी साहब ॿियो छा खपेव। जो अञा मलकले मौत न जे ही जो निहारियूं सेरांदीअ खां पेरांदीअ खां सॼे खॿे त मलाइक बीठा। ओए मलाइक छा था चवनि, अजो त हिन साईं खां पुछी ॼाण। ॾाढे जो सुभान अल्लाह। कुरान जन खे वणी हथ खणे जो सुभान अल्लाह। कुरान में फरमा दो तो अलैहिमुल मलाइकतु अल्ला तखाफू वला तहज़बू। अन्या भी वॾे आवाज़ अल्ला तखाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून।
कार में फरमाई मोमिन पछाड़ी घड़ी में बिस्तरन दे प्यान हर को हिनन जे मरण जे इंतजार में आ पर मुंहिंजा महबूब असां पछाड़ी वारे वक्त रहमत जा मलाइका मोकिलींदा तवजो है बा केर ईंदा मलाइक मलाइका नूरानी मखलूक आ जेके गुनाहन को पाक रात नी अल्लाह सजी इबादत में आहिनि के सजदन में के क़याम में के रुकू में जेके खाइण खां पाक पीअण खां पाक ज़ालुनि खां पाक औलाद खां पाक मलाइका जंहिं बि घर जे अंदर ईंदा आहिनि उन घर जे अंदर शैतान भॼी वेंदा आहिनि फरिश्ता मलाइका नूरानी मखलूक उन घर जे भातिन जे लाइ बख़्शिश जूं दुआयूं घुरंदा बीमारियूं ख़त्म थी वेंदियूं आहिनि पोइ मलाइका लही ईंदा आहिनि मोमिन वटि सेरांदी खां पेरांदी खां ॿी मलाइका छा था चवनि अल्लाह जी क़ुरान में समझायो मलाइक ने मोमिन निहारे था चवनि अल्ला तख़ाफू वला तहज़नू कुरान में अल्लाह ने समझायो रहमत जा मलाइको उन्हें मोमिन बाने की बेजन अल्लाह तख़ाफू वला तहज़नू ए मोमिन खौफ भी न करो ए गम भी न करो वाबिशिरू बिल जन्नह ए मोमिन खुशखबरी थी उनी अल्लाह सही जन्नत जी जन्नत जो बदो सा वायदो कयो अल्लाह तखाफू वला तहज़नू मोमिन खौफ न कर डप न कर वला तहज़नू ए मोमिन गम न कर दुख न कर वाबिशिरू बिल जन्नह तो सजी हयाती दुनिया में अल्लाह वला कंदी गुजारी तो सजी हयाती अल्लाह से घर में गुजारी सजी हयाती में दुरूद शरीफ पढ़ी जिक्र कई तौबा इस्तगफार कंदो हुए नमाज जी पाबंदी कई कुरान मजीद जी तिलावत खूब खैर खैरातों कई वाह जो पंजे सूरत के ऐं सीरत के सिंगारी मोमिनो अल्लाह तखाफू वला तहज़नू हां तू भी खौफ न कर वला तहज़नू ऐं गम न कर खुशखबरी थई मोमिनो उन्हें जन्नत जी जन्नत जो रब तुसां वाइदो कयो सोलंगी साहबो अगर एड़ो मौत तुंहिंजो ऐं मुंहिंजो थी वञे त ॿियो छा खपे जासी शराबी थी मरूं ज़ानी थी मरूं व्याजी थी मरूं चोर थी मरूं धाड़ा हणंदे मरूं गरीबन मिस्कीनन यतीमन के रत जा गोड़ा वाहींदे मरूं अल्लाह ऐं उन जे रसूल जा नाफ़रमान थी मरूं खुदा जो खौफ कयो कहिया अल्लाह जी कुरान मजीद में वहां असांखे हीअं बि समझायो कुरान में फरमातो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़ तुक़ातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून कुरान जिन खे वणे ॾाढे जो सुभान अल्लाह कुरान में अल्लाह इन्ही आयत में फरमायो ए मोमिनो डिॼो मां अल्लाह ऐं मां अल्लाह खां ईअं डिॼो जो मुंहिंजे डिॼण जो हक़ आहे न मरो मरो त मुसलमान थी मरो मोमिन थी मरो नेक थी मरो सालिह थी मरो ये शराबी थी मरो गिला खोर थी मरो खोड़ियूं शाहिदियूं ॾींदे मरो बेदर्दी वारो मौत थिया न रब फरमायो न मरो मरो तो मुसलमान थी मरो छो तो मोमिन जी
सच्चे पके मुसलमान जी अल्लाह ऐं उन जे रसूल जे दीवाने जी ॾाढ़ी पटके वारे जी दीनदार जी अबे अम्मा जे फरमान बरदार जी उलमा जे खिदमत करण वारे जी खुदा जो कसम खुदा जो कसम खुदा जो कसम कब्र में वॾी इज़त आहे कब्र में वॾी इज़त आहे जिन जी सॼी हयाती दुनिया जे अंदर गुज़री वई दीनदारीअ में रोज़े नमाज़ जी पाबंदी कंदी खैर खैरातूं कंदी अॼु बि उन्हनि जी हेॾे यार मुंहिंजे अॼु बि उन्हनि जवाननि जे कब्रनि ते हलो अॼु बि उन्हनि जे कब्रनि मां ख़ुशबू थी अचे रायवंडी जो दरवेश हाजी अब्दुल वहाब रहमतुल्लाह अलैह जानीअ खां वठी माण्हुनि खे अल्लाह सॼे दीन जी तबलीग कंदो रहियो अची ॾाढी थी वई रायवंडी जो दरवेश पछाड़ी फौत थी वियो दुनिया गवाहे त हाजी साहब जे कब्र मां ख़ुशबू हली माण्हुनि वञी मिटी खई पोइ लोही पिंजरो फिराए छॾियो इहो अथई दीन जो रंग हरद अहमद अली लाहौरी वॾो दरवेश थी गुज़रियो आहे वॾो आलिम हुयो जी अंग्रेज़ सां मुक़ाबिलो कयो मौलाना अहमद अली लाहौरी सॼी ज़िंदगी बेनमाज़ी जे हथ जो पाणी न पीतई दुनिया गवाहे जॾहिं हज़रत अहमद अली लाहौरी वफ़ात कई उन जे कब्र मां ख़ुशबू हली अंग्रेज़ हुआ कब्र जी मिट्टी खणी सूंघे फतवा ॾिनी त हीअ दुनिया जी ख़ुशबू कोन्हे हे जन्नत जी ख़ुशबू आहे मरी वञूं त कब्र मां ख़ुशबू निकिरे या बदबू निकिरे असांजे इलाइक़े ॾे सताबे शाह जो कब्रिस्तान आहे 2 साल गुज़री विया आहिनि सुबुह जो टाइम हो 9 मुहर्रम जो ॾींहुं हो अॼु बि मूंखे यादि आहे दोस्त असांजा रहंदा आहिनि हाजी उस्मान लाखे जे ॻोठ में ज़ात जा बीह आहिनि भाऊ इनायतुल्लाह मूंखे फोन कई बीह साईं किथे वियो मुंहिंजो भाउ घर में आहे सुबुह जो टाइम आहे 9 सवा 9 साढा 9 10 जी महिरबानी करे सताबे शाह कब्रिस्तान ते अचो अब ख़ैर त आहे जी आलिम मौलवी सभु आया आहिनि हाफ़िज़ तव्हां बि अचो वॾी माण्हुनि जी ख़ल्क़ आई आहे मुंहिंजो चयो कब्रिस्तान जे अंदरि हिकिड़ी कची ख़बर आहे उन कची ख़बर जे चइनी कुंडन खां तूं पियो हले कची ख़बर खां चइनी कुंडन खां तूं पियो हले क़ब्र जी मिटी रिझो पई वञे असां दिलि झले न सघियासीं आलिम पहुता हाफ़िज़ पहुता कुरान मजीद तिलावत कयूं पाणीअ ते वही पाणी जा छिंडा हयूं क़ब्र खे तॾहिं आस्ते आस्ते वञी दूं झको थियो सॼे कब्रिस्तान में दूं हलियो मिटी रिझंदी पे रही पछाड़ी ख़बर पई त कंहिं माईअ जी क़ब्र हुई उमिरि जी बि वॾी हुई पोइ माईअ जो अमल त अलाए कहिड़ो हाफ़िज़ आया जिन दुआयूं घुरियूं रोई रब खे राज़ी कयूं रब वरी बि मान क़ुरान वारनि खे ॾिनो उहे माण्हू बि आया जिन चयो त असां इनकारी हासे त मौलवी ॾियारींदा क़ब्र में अज़ाब आहे कोन पर अॼु असांखे ख़बर पई त बेशक दुनिया कूड़ी आहे मिठो मोहम्मद सचो आहे उहे माण्हू बि आया हज़रत साईं ताज महमूद अमरोटी जो रहमतुल्लाह अलैह जो बुलंद आवाज़ वॾो दरवेश हुयो पंहिंजे दौर जो लाल कलंदर हुयो वाड़े हज़रत अमरोटी मुंहिंजो मुर्शिद साईं ताज जी अंग्रेज़ सां मुक़ाबिलो कयो पुट वेही रहो हेॾे नियारे जी अंग्रेज़ सां मुक़ाबिलो कयो जेको जंहिंजी सॼी हयाती गुज़री वई अल्लाह ऐं उन जे रसूल जी फरमान बरदारीअ में सिंगल बाडी हूंदो हो साईं अहमद अली हज़रत साईं ताज महमूद अमरोटी अंग्रेज उन वक्त पान खे सुपर ताकत समझंदा हज़रत साईं अहमद अली लाहौरी ऐं हज़रत मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह ए ॿई बुज़ुर्ग पोते अमरोट में रहंदा साईं ताज महमूद अमरोटी जो रहमतुल्लाह अलैह जो वॾी आवाज़
साईं ताजमल अमरोटी रहमतुल्लाह अलैह वॾो अल्लाह से जो कामिल वली हो साईं जी ख़िदमत में हिकिड़े माण्हू खे खणी आया खट ते खणी आयसि जंहिंजे हेठि धड़ में साव ई कोन सॼो धड़ सुको पियो हुअसि हकीम डॉक्टर साईं वटि खणी क़िबला अमीं का हिनखे दुआ कयो क़ुरान पढ़ोसि साईं पुछा कई हुन खां पुट ॾे ख़बर भला तोखे इहो दर्द थियो कीअं तोखे इहा तकलीफ़ आई कीअं हज़रत ताजमल अमरोटी रहमतुल्लाह अलैह जे आॾो अर्ज़ु कयईं क़िबला मां कूड़ न हणंदुमि मां ऐं मुंहिंजो दोस्त पंजे वक़्त में वॾा चोर हुआसीं वॾा चोर से माण्हू हणनि दुकाननि खे खाट घरनि खे खाट असां या कबरुनि खे खाट असां कफन चोर हुआसीं माण्हुनि जे अज़ीज़ क़रीब मरी वेंदा असीं राति जो वञी कबरूं खणंदा हुआसीं उन मैयत जे जिस्मनि ते कफन हूंदा हुआसीं लाही वेंदा हुआसीं असां आलिमनि जे ज़ुबान मां ॿुधो त क़बर में अज़ाब आहे पर असां मञींदा न हुआसीं असां चयो त क़बर में अज़ाब आहे बायूं आहिनि मौलवी ॾियारनि था हे माण्हू मरंदा आहिनि त क़बरुनि मां हॾियूं पयूं निकिरनि कहिड़ी क़बर मां बाहि निकिती आहे किथे क़बर में बाहि मड़ी मुला ॾियारनि था चइसि असां ॿिन्ही जो धंधो इहो हो जो कफन चोर हुआसीं पर हिकु दफ़े मुंहिंजे यार जो मौत थी वियो जनाज़ो थियो तदफीन थी वई राति जो पंहिंजे दोस्त जे तॾे ते वेठो आहियां त मूंखे ख़्यालु आयो जे छो न वञी यार जी क़बर खोटियां असांजो धंधो त हिकिड़ी हो पोइ जेका दोस्त खे सज़ा मिलंदी सुभाणे साॻी मूंखे मिलंदी ॾिसूं त भला मौलवीनि जी ॻाल्हि सची आहे चइसि मां राति जे टाइम ते वञी पंहिंजे यार जी क़बर खोलियो कन जो बामू ॾे चइसि जॾहिं मां दोस्त जी क़बर खोलियुमि मां नज़र कयुमि मुंहिंजे यार जे सीने ते गिरे जेतिरो कारो बिछू वेठो आहे मुंहिंजे यार खे उहो बिछू हीअ सीने ते धकु पियो हणे त मां नज़र पियो कयां त मुंहिंजे यार जो सॼो जिस्म ज़रियूं ज़रियूं थियो पियो वञे अचानक मूंखां रण निकिरी वई उन बिछूअ जी मूं ते नज़र पइजी वई उन जूं ॻाढ़ियूं अखियूं ईअं पियूं ॿरनि जी बाहि जा गोला ॿरनि बिछू हीअं टुप ॾिनो से मां रड़ियूं कंदो वञा बिछू भॼंदो आयो 500 एकड़नि में पाणीअ जो तलाउ सही मां पंहिंजी जान बचाइण लाइ वञी करे पाण पाणी जे तलाउ में छॾियमि इहो क़बर जो बिछू हीअ 72,000 जा 500 एकड़ पाणी तलाउ में हारी जेसि मूंखे पाणी आयो मुंहिंजो हेठियूं धड़ी सुकी वियो भाऊं तो ॿुधांव मां सोलंगी साहिब बचायो पंहिंजे पाण खे चोरनि ऐं ज़ोरनि खां बचायो पंहिंजे पाण खे धाड़े ऐं फुरमार खां क़बर ॾाढी ॾुखी अथव साईं फरमायो मैदान महशर में क़बरनि मां अहिड़ा माण्हू उथंदा जेके ढढरी हूंदा जिन खे न हथ हूंदा न को पेर मैदान महशर वारा लताड़ींदनि थुॾा हणंदनि या रसूल अल्लाह केर हूंदा पाण में त उहे हूंदा जेके दुनिया जे अंदरि चोरियूं कंदा धाड़ा हणंदा हुया मिस्कीननि ग़रीबनि इज़तदार घरनि खे खाट हणंदा बचनि ऐं नियाणियुनि जी इज़तुनि खे पैमाल कंदा सोलंगी साहिब तव्हां त दिलेर क़ौम आहियो तव्हांजी लिछ बलोचन सां थी लॻे सोलंगी साहिबनि हिंदुस्तान में को वक़्तु बादशाही कई आहे सोलंगी बादशाह थी रहिया आहिनि सोलंगी साहिबनि ते हिकिड़ो पाक हुआ त माछी ॾफेर छा चवंदा आहिनि माछी ॾफेर त सोलंगी कावड़ जी पवंदा मूंखे ॾफेर थो चवे तव्हां चिड़ो न ॾफो अवां सोलंगनि जो हथियार हो
अगियूं सोबन जो कुहाड़ी वांगुरु हो, पोयूं सोबन जो कुहाड़ी वांगुरु हो। सोलंगी क़ौम जो हथियार हो, जे सिंध जो हथियार कुहाड़ी तीअं सोलंगी क़ौम जे अंदर डफो, उन हथियार जो डफो नालो, ॿई हिस्सा उन जा कुहाड़ी वांगुरु आ। जॾहिं सोलंगी जंगियूं चोटींदा हा, लड़ंदा हा, ओ डफे जे मदद सां सोलंगी जंगियुनि जूं जंगियूं फतह कंदा हा। इन करे चयूं त ही सोलंगी डफे रही, डफे वारी क़ौम आ, डफो हथियार हुयो। ऐं अल्हम्दुलिल्लाह वरी सोलंगी क़ौम जे अंदर तव्हां हिंदुस्तान में बादशाही बि कई आहे। ॿिए नंबर में तव्हांजी लिछ सोलंगनि जी बलोचन सां लॻंदी आहे। सोलंगी ग़ैरतमंद क़ौम थींदी आहे। सोलंगी अल्लाह ऐं उन जे रसूल जा सचा आशिक़ हूंदा आहिनि। ऐं सोलंगी दीन जा बि दीवाना हूंदा। अॼु मां वहां खे पैगाम ॼाणायो, अॼु मां तव्हांजी तारीख़ बि बयान कई अथमि। अॼु जेके बि वेठा अज़म कयो त इंशाअल्लाह अॼोकी तक़दीर खां पोइ, वाइदे खां पोइ सभु ॾोहनि जी दुनिया मां निकिरी ईंदासीं, नेकियुनि ऐं सवाबनि जी दुनिया में कदम रखंदासीं। अॼु आहे को तव्हां सोलंगी दिलेर था आहियो, अॼु ईमान जे मैदान में दिलेरी ॾेखारियो, विढ़ण में वॾी दिलेरी ॾेखारींदा हो। अॼु हिन मैदान ते दिलेरी ॾेखार, अॼु आहे को तव्हां में, अॼु माउ जो लाल आहे को जवान जो पुट जेको चए त मौलाना हीअ असांखे चवंदासीं दुआ कयो त चोरियूं छॾे ॾियां, सही दुआ कयो त शराब छॾे ॾियां, सही दुआ कयो त ज़िना छॾियां, नशो छॾियां। हेॾे हारे मुॾे गुनाह गैरत छड़ाईंदी आहे। तवजो आहे जे कोन्हे, गैरत कर। अॼु ॾींहं खां पोइ ज़िना न कंदुसि, अॼु ॾींहं खां पोइ शराब न पीअंदुमि। गैरत कंदे त इंशाअल्लाह गुनाहनि जी दुनिया मां निकिरी वेंदे। अॼु जेके वेठा हो त करे निहारे मुॾे, अॼु आहे कहिड़ो मोमिन जेको अॼु अज़म करे अॼु ॾींहं खां पोइ मुंहिंजी ज़िंदगी जेका बि पछाड़ी हयाती हाणे अल्लाह ऐं उन जे रसूल जे यादि में गुज़रंदी। आहे कहिड़ो मुजाहिद जहिड़ो तड़ो हथु न खणे, को जवान जो पुटु हथु खणे, ॾिसां कहिड़ा मुजाहिद आहिनि। अञा बि घणा न थिया त हेठि कञा मूंसां मुबारक अथव। अॼु दिलि जे दर्द सां पियो ॻाल्हायां, अॼु रंग जी विया सोल बुलंद आवाज़, वॾे आवाज़। अल्लाह जी कुरान मजीद में समझायो त चई न शैन ते मजबूती सां हलो। कुरान में फरमाई मुझे हबीब नबूवत वाली ज़ुबान से ऐलान करे मुझे बालन के समझा। कुरान में फरमाते इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात। अञा भी बुलंद आवाज़। साईं जमील वीचारे मूंखे फोन करे ॿुधायो जिते सोलंगनि सां ॻाल्हियूं न कजां माइटनि सां, हिननि खे क़ुरान अची ॿुधा, हिननि खे आख़िरत जो ज़िक्र ॿुधा। ऐं माशाअल्लाह वरी साईं जमील आहे बि तव्हांजे क़ौम जो। अञा बुलंद आवाज़। अल्लाह जे घर में वेठा हो साईं जमील सवेर हिकिड़ो लफ़्ज़ चयो, जुमिलो चई, ॾाढो मूंखे ॾुख थियो। साईं जुद सां डंड जा पखी करे होॾां कॾहिं होॾां, मूंखे शक पइजी वियो जमायत में। मां सम्झानो तव्हीं मौलवीअ खे बाद महीनू बि कोन हलाईंदा हो। हिकिड़ो वञे त ॿियो अचे, हा न, ॿियो वञे त टियों अचे। सोलंगी साहिब अॼु मां वहां ॿाहूं ॿधी अर्ज़ थो कयां त साईं जमील हिन ॻोठ मां न वञे। जेके बि वेठा हो साईं जमील हिन ॻोठ मां वियो त चने जो हाणे मुंहुं न ॾिसंदा हुए। पोइ मुंहिंजी बि मां आख़िरी तक़दीर कई पियो वञा। छो कन्ने मुड़े इहो इन लाइ नथो चवां त साईं असां हिकिड़े जिन्स हुजाओ। हिकिड़ो त तव्हांजे क़ौम जो आहे, घर जो माण्हू किथां लभे, क़ौम जो तव्हांजो पंहिंजो बचो आहे। ऐं माशाअल्लाह वरी हीसी सोलंगी बि 10 सर मुड़ुस आहे, हे बि दिलेर जवान आहे। हिन जवान जिते पढ़ायो उते महिनत कई अथसि। इन करे जेके बि वेठा हो कंहिंजे बि चवण में न अचिजो, चकर में न अचिजो। चो इंशाअल्लाह साईं जमील साहब सां वफ़ा कंदासीं।
शुक्र आहे अल्लाह साईं जो भाई कुरान वारा पैदा कया ऐं पघार घणो आहे असांजो साईं पघार आहे घणो ॻोठनि में साईं सलाम आहे मौलविन खे लखे रुपया रफ़ीक जिन जो पघार आहे मौला साईं लखे रुपया मास्तरनि जो पघार आहे न मास्तर पूरी कान्हे सभु रोड ते बीठा अथव बुख हड़ताल कयो मास्तर खां छा थियो बुख मास्तर वञनि त वरी डॉक्टर पिया अचनि नंबर ते डॉक्टर बुख हड़ताल डॉक्टर वञनि त वरी वकील पिया अचनि ही मुल्क आहे बुखारनि जो तवजा आहे कोन्हे वॾा बुखिया त मरवान न हुकुमरान तवजा आहे कोन्हे फुरफुर वारो मुल्क आहे फुरफुर आहे अरे हिन वक्त जे अंदर उन्हनि हाफ़िज़नि खे सलाम थो कयां ॿिन्ही हथनि सां जेके ॻोठड़नि में पिया पढ़ाइनि ॻोठड़नि में जेके पढ़ाइनि पिया पघार घणो 5000 6000 ऐं मिलंदो वरी कीअं हिकिड़ो माण्हू थी ॻोठ में पिनंदो जिमू चए थो त हर महीने में 500 रुपया आउं ॾींदुसि किरड़ो थो चए त हर महीने में 500 रुपया आउं ॾींदुसि लखू थो चए त हर महीने में 200 रुपया आउं ॾींदुसि टिल्लू थो चवे टिल्लू चए थो त 300 रुपया आउं ॾींदुसि जॻह ग़लति थो कयां हे नियारो मुंहिंजो जंहिं महिल महीनो भरिजी आयो हाफ़िज़ साहब चए थो हाणे वारो कर ॻोठ मां चंदो वठी ॾे वञा ॻोठ कन जा मुरे वरी जेको ॻोठ मां चंदो वठे पियो 5-6 हज़ार पघार पूरो करणो मां ओहो पोइ निभागो मरवानो कर्ज़ी हुन वीचारे खे 6000 रुपया मिलिया आहिनि हे वरी छा चवंदो हाणे 3000 खणी वञ 3000 अॻे महीने में तोखां वठी मार खुदाई पई तूं कर्ज़ी भला हिन वीचारे खे त भला हक़ पूरो ॾे त वञे वरी असांखे 3000 वरी छा चवंदा मुला तव्हांखे शुक्र ई कोन्हे तव्हांखे त शुक्र जा हीअं भरियूं ॿधियूं पयूं आहिनि असांखे शुक्र माण्हू जी मदी मुला मिट्टी खाईंदासीं नांग हुन मिट्टी खाऊं अल्लाह अकबर अॼु जेके वेठा अज़म कयो त इंशाअल्लाह आलम जी ख़िदमत कंदासीं चयो बुलंद आवाज़ हिकिड़े जलसे ते विस वॾेरे जो ताक़त हाफ़िज़ बिहारियो चेसी ई रईस कंहिं मौलवी खे कोन मञीदो आहे तुंहिंजो वाइज़ ॿुधंदो आहे ॾाढो इज़त सां मिलियो उते जो पुतुसि हाफ़िज़ खे पियो चए जल्दी करे त बुहारो ॾेई वठि रली विछा मुंहिंजो वॾेरा हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में कोन आई ही हाफ़िज़ ओ ताक़त बिहारियो त हीअ मस्जिद में चए थी मस्जिद में ॿार पढ़ाईंदो आहे निमाज़ पढ़ाईंदो आहे मुंहिंजा महिमान पिया अचनि पिया मुंहिंजे वाड़े वॾे रबा तुंहिंजा जेके महिमान अचनि पिया कसम दी ख़ुदा जो निमाज़ी आहिनि तूं बेनिमाज़नि जे आॾो हाफ़िज़ खे वेठो हुजी त तूं बुहारो ॾे बाबा अहिड़ी यारी त मूंखे कान खपे तुंहिंजी मां ओॾी महिल उथी तुंहिंजी गाॾी में चयो मूंखे ॿाह माची वरितई चए तो मुंहिंजी अखि खोले मूं चयोसि तूं किथे रहीस तो वटि इहा दौलत आहे जेका हिन वटि आहे तुंहिंजी रईसानी ज़िंदगी अथई दुनिया ताईं तूं हाफ़िज़ क़ुरान खे जंहिंजे सीने में क़ुरान आहे तूं हुनखे वेठो चई त तूं बुहारो ॾे तूं हुनखे वेठो चई तुंहिंजा महिमान अचनि रोल रोल उन्हनि जे लाइ बुहारो ॾे निभागा बेदीन तड़िया तड़िया उन्हनि लाइ बुहारो ॾे पढ़नि निमाज़ बि कोन वॾेरे निहारे चई मौलाना अॼु तो मूंखे हक़ चयो हाफ़िज़ साहब ओॾी महिल उथी वॾेरे ॿाहूं ॿधी माफ़ी वरिती चए बाबा अॼु ॾींहं खां पोइ तुंहिंजो कमु औताक जो न आहे तूं अलाह जो कर पघार बि पुछा कई मां वॾे चयो पघार न जो आहे 6000 ऐं 12-15 हज़ार रुपया बाबा इज़त कयो तई क़ुरान वारनि जी सोलंगी साहब तव्हां दीनदार क़ौम आहियो इज़त कयो हे असांखे मुला खां सवाइ सॾींदी कोन हा मुला असीं लंघूं न बाज़ार मां माहौल ते ॻाल्हाइण ज़रूरी आहे हा मुला असां जहिड़ियूं तायूं ढगियूं चोरायूं हुजनि हा मुला वरी असांजे निहारे वरी असां ते टोकूं मुलनि खे रुॻो खाइण मुलनि खे ॿियो कमु ई कोन्हे रुॻो खाइण
अब आए जा कोने कसम तो खुदा जो असी मुला खाऊं था मवालन के सीएनजी जी केटो लगला पुछोन और मवाली बदा सांगे चिड़ाई केर मुला मलवड़ा दी जंग भनींदा तो तुजी मवाली के लिखाने थी वे तो पहुंचे जा गई तो के सुल्फी छे वा पूरो करे तू तो सदा तो जाए जा कोने अन मवाली बा सांगे चिड़ाई चंपे जा मवाली को हवा ते बे तवी हेलो तई दा सांगे चिड़ाई जगल गलत तो करे न चिड़ायो मौलविन के टोकू न कयो मौलविन के दाढ़ी पटके वारन दे टोकू न कयो न जो कारियूं कुरान वारन के खुदा जो कसम खणी दो चमा आलमन के गारियूं ॾियण वारो हाफिज़न के मुसल्ले महराब जे वारसन के गारियूं ॾियण वारो कुरान खणी दो चवा त मूं दुनिया में उनके ज़लील ॾिठो असा के एतरी गारी न्यूज सुभान कब्र जो अजाब सही सगो असी नधण का नाहियूं असी मन्यूं था तो जो त सरदार जे कुल्हे ते आ पर असा जो त मोहम्मद रसूलुल्लाह जे कुल्हे तो जो सरदार निराल वाजा मुंजो सरदार निराल भला हिन साईं का पुछूं साईं ही भला मानू काहे प्यान वडेरन जे पुठियां सरदारन जे पुठियां तू छा थो चई कंहिंजी इज्जत थो बुधाए कुरान हिन का पुछूं चओ कुरान ॾिसो त कंहिंजी इज्जत थो ॿुधाए सुभाणे जो तो कुरान पढ़ा अञा भी वॾे आवाज़ जेड़ी जमायत वेठी आहे अहिड़ी सुभाणे जो हाल कोन्हे अल्लाह जी कुरान मजीद में अंदर 22 सिपारे में समझायो बुलंद आवाज कुरान में फरमा दो इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा कुरान में फरमाई त अल्लाह का डिजण वारा केर हन आलिमान ऐ सोने रसूल भी फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया अल्लाह का डिजण वारा आलिमान रसूल फरमाता नबियन रसूलन पैगंबरन जा वारस भी आलिमान वरी शाह भिटाई का पुछा कर भिटाई मुझे पाड़े जो भिटाई भी फरमाए त भली न्यायूं मायरूं संधियूं सालिहन तो मौलाना सदुल्ला हैदरी बुधो आ न ओ हैदरी रात मुसा गडो ओ हैदरी आ त मां हुसैनी आया ओ भिटाई के जेते खणंदो वा मां ओ जिता भिटाई के छडींदो वा मां भिटाई के उता खणंदो आया भिटाई फरमात भली न्यायूं मायरूं संधियूं सालिहन मैशर जे मैदान में डाज तन्ही मिलन बाकी बियन वेचारन ओजागाई अजाया कया अन्या भिटाई जा आशिक बई तकने जो सुभान अल्लाह सुभान चंदो जे इंजन तती ते ठोकावा कढाइंदो मां अन्या भी वडे आवाज एडे न्यार मने गोठो नालो आए भरुंड एड़ा लगंदो कुरान जा करंट जो रंग जी विंदा डाडे जो सुभान एड़ी हारे मुंडे भिटदणी फरमायो जंड पी हंदे जेडियूं थियो की सुकणन के पी सजी पैमाल थिया के घुमरन मंजी घड़न साबित शेर हन जेके काबू रहा की रसी अन्या वडे आवाज अर्ज कयम त शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह कुरान वारन जी इज्जत सेखारिया शाह साहब जो वालिद सैयद हबीबुल्लाह शाह भी आलिम होयो शाह अब्दुल लतीफ भी दाढ़ी पटके बारो होयो हजरत हबीबुल्लाह शाह आलिम होयो सभई उन जा शागिर्द हा अज अज़म कयो त इंशाअल्लाह आलिमन जी खिदमत कंदासे आलिमन जी इज्जत कंदासे अज जेके वेठा हो अज मां सोलंगी साहबन के पैगाम ॾियण भुंड वारा सोलंगी साहब अचो निकरी अचो गुनाहन जे दुनिया मां ॾोहन जे दुनिया मां जुर्म जे दुनिया मां पापन जे दुनिया मां निकरी अची अल्लाह अल्लाह कयो जिंदगी जी पछाड़ी घड़िया मन अल्लाह से नी अमल जे सदके रहम करम जी नजर फरमाए वडे आवाज अल्लाह जी कुरान मजीद जे अंदर पंजे प्यारे महबूब रबी के भी हुक्म फरमायो के मुझा सुना नबी नबूत वारी ज़बान मुबारक सा वल्लाह जो कुरान पढ़ी मुझे बालन के समझाए कुरान फरमा दो कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहू
हुवल गफूर रहीम। अन्या भी डाले जो सुभान अल्लाह, अन्या बुलंद आवाज़ अल्लाह जी कुरान मजीद में समझाया मुझे हबीब माला जे बांधड़न जी वही जिंदगी गुजरी डोहन में गुनाहन में पापन में। ए मुझे सुना बाला चौंदा असां जा गुनाह वॾा अल्लाह से जबल पार नंढा असां जा गुनाह वॾा जमीन आसमान नंढा असां जा गुनाह वॾा अल्लाह जो अर्श भी नंढो असां जा गुनाह वॾा अल्लाह साईं जा समुंड दरिया भी नंढा असां जा गुनाह वॾा आसमान में सितारा भी थोड़ा असां जा गुनाह घणा। ए मुझे सुना मां अल्लाह जो कुरान पढ़ी मुझे बालन के समझाए ओ बाला न घबरायो न घबरायो न घबरायो ला तकनतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम। कुरान में फरमाया हबीब जवेन तो मुझे रहमत सब का मथिया। शाह से अब्दुल लतीफ भी समझायो तवे ही तू न विसार मता तू बन मनी विसरी दुखिया सुखिया ॾींहड़ा गूंदर अंदर गुजार ला तक न तू मिन रहमत अल्लाह विरद इहो न विसार तू पाणे लहंदी सार सजन सबा जो घणो। बेटाई भी समझायो अवलना अल्लाह जो तू ही मंझंढाए पाए पांदगी में सब डो हडमर बख्शाए वो कावड़ गुस्से कूड़ खां पंहिंजी जान बचाए इश्क अरबी जाम सां रखी नीह निभाए मिठो नाम मोहम्मद जो रग रग मंझ रचाए त नांगा तुंहिंजो नाम लिखजे लाहूदन से। भेटाई जा आशिक ॾाढे जो सुभान अल्लाह ऐं क़ुरान आॾो आहे भेटाई असांजो आहे असां भेटाई जा असी अल्लाह जे वलियन जा भी नौकर हो। हिन साईं के न पुछा कयूं अल्लाह जे कुरान के खोले अल्लाह जी ज़बान अल्लाह जा किताब अल्लाह जा कलाम अल्लाह जी ज़बान ॿुधाए वलियन जे बारे में छा तो चवे खोल अल्लाह जो कुरान कुरान छा तू समझाए। कुरान फरमा तो अल्लाह औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हम भाई धकनी जो सुभान अल्लाह जिनके कुरान में बुलंद आवाज जो सुभान अल्लाह अन्या भी वॾी आवाज अल्लाह फरमायो तो मुझे दोस्तन के मुझे वलियन के खौफ भी कोने गम भी कोने। अजी भी लाल शहबाद जे कलंदर जे कबर जे मथा बेंदे इंशाअल्लाह खुशबू इंदी सईद अब्दुल लतीफ शाह जे कबर ते बेंदे खुशबू इंदी। हरद शाह रुकने आलम हरद शमस शाह तबरेजी निजाम दीन औलिया अल्लाह बुजुर्गान दीन जे अजब हजरत अहमदुल्लाह अलैहि सही बेर वारो बुजुर्ग हजरत सी ताजमुद अमरोटी रहमतुल्लाह अलैहि जे कबर जे मथा बेंदे अजब उन अस्तन मां जे कबर मां तो खुशबू ही खुशबू नजर है। बुलंद आवाज तमार जो कया रहमान केरो रहीम केरो सब बुलंद आवाज केरो कहिया अल्लाह जी कुरान मजीद में ही भी समझायो माला रहमान भी है। कुरान में फरमा दो इलाहुकुम इलाह वाहिद ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम। अन्या भी बुलंद आवाज बड़े आवाज जो सुभान अल्लाह बुलंद आवाज जो सुभान अल्लाह कहिया अल्लाह जी कुरान मजीद में बजी रहीमी करीमी ये भी समझाइया। कुरान फरमाता लियुअज़्ज़िबल्लाहुल मुनाफिकीन वल मुनाफिकात वल मुशरिकीन
मुशरिकीन वल मुशरिकात व यतूबुल्लाह अलल मुमिनीन वल मुमिनात व कानल्लाह गफूरर रहीमा। अन्या भी बुलंद आवाज़ कुरान जाश के बईद करे जो सुभान अल्लाह अज रंग जी व्या सो लंगी समझो सुभान अल्लाह। अल्लाह अकबर है यार मुने अल्लाह जी कुरान में समझायो बख्शनहार भी मां बाजारो भी मां मेहरबान भी मां। और अल्लाह जी कुरान में ये भी समझायो और अल्लाह ने कुरान फरमा दो इला सालक इबादी अन्नी फइन्नी करीब। कुरान में फरमाई तमा अल्लाह ताके वेझो भी आया रुगो सदन जी देर आ मुझो जी जी सा जवाब मिलंदो आ। अञा भी ॾाढे जो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ जो सुभान अल्लाह। अल्लाह अकबर तमार जो कया पैगाम तो जावा सोलगी साब जो गुनाहन का सजी दर्जा तो बताए बदियो 28 सिपारो तो पढ़ा खोल खुदा जो कुरान शादो कुरान समझाए। कुरान में फरमा दो अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। अन्या भी वडे आवाज़ कुरान में फरमे मोमिनो तवा सच्ची दिल सां तौबा ताइब थियो तौबा करणो तहां जो कम आ तां के बख्शण मां अल्लाह जो कम आ। अन्या भी वडे आवाज़ मोमिन बनजी कब्र दे हलो पक्का ठक्का मुसलमान बनजी कब्र दे हलो अल्लाह रसूल जा दीवाना बनजी कब्र में हलो। मां वायद में चंदो हां त जेके 10 निशानियूं अल्लाह जी कुरान में मोमिनन जूं ऐं मोमिनियान जूं बयान कयूं हन ये निशानियूं रब अवां सामे पैदा करे खुदा जो कसम को मोमिन तो के कब्र खां डिजण जी जरूरत ही कोन्हे। सही के दा पुछा कयूं 22 सिपारो तो पढ़ा खोल अल्लाह जो कुरान कुरान छा तो समझाए कुरान जा दीवाना दादे जो सुभान अल्लाह। वडे आवाज़ कुरान में फरमा दो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन मिन आयातिल्लाहि वल हिकमह इन्नल्लाह कान लतीफन खबीरा। इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मुमिनीन वल मुमिनात वल कानितीन वल कानितात वस्सादिकीन वस्सादिकात वस्साबिरीन वस्साबिरात वल्खाशिईन वल्खाशियात वल्मुतसद्दिकीन वल्मुतसद्दिकात वस्साइमीन वस्साइमात वल्हाफिज़ीन फुरूजहुम वल्हाफिज़ात वज़ाकिरीन अल्लाह कसीरन वज़ाकिरात। अन्या भी वडे आवाज़ खुदा जो कसम खणी तो जमा पो अल्लाह फरमायो जे में 10 निशान माना कया कया माना हान बुद्ध अल्लाह फरमाए मुसलमान मौजा बना मुसलमान मौजू बनो मोमिन मौजा बना मोमिन मौजू बनो फरमान बरदार मौजा बना फरमान बरदार मौजू बनो सच्चा मौजा बना सच्चू मौजू बनो सब्र मौजा बना।
साबर मौजू बनो माला का डिजंदल मौजा बना डिजंदल मौजू बनो सखी मौजा बना सखी मौजू बनो रोजे रखंदल मौजा बना रोजे रखंदल मौजू बनो पंज उघड़ जी हिफाज कंदल बना हिफाज कंदल बनो घड़े में घणो माला जो जिक्र कंदल बना जिक्र कंदल मौजू बनो साईं का द पुछा कयो साईं जे में ॾह निशान हुजन छा मिलंदो खोल अल्लाह जो कुरान में फरमाया अल्लाहु लहुम मग़फ़िरतु व अजरन अज़ीमा कुरान में फरमाए जे में 10 निशानियां हुजन मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोना इनन के जो माला हज तरफा इनन के माफी भी या अजर अजीम भी अन्या वडे आवाज मोमिन दी कब्र दे हलो अल्लाह रसूल जो फरमान बरदार थी सखी थी तो जाहिबा हयादा गैरतमंद थी कब्र दे हलो वाह जो कब्र में मान थो मिले हयादार रखे अल्लाह रसूल जे पंद के परवाने के मां पाना शायर भी आया मैं अगलो आखिरत ते शेर लिखियम सुभान जो तो पोइ बुधाया अन्या भी वडे आवाज बुलंद आवाज हे निहार मुने मां पैगाम दिनो मानुन के समर सब संभाले समर सब संभाले हिताया रखण तो कबर पई पुकार सदा यार सुन दो समर सब संभाले हिताया रखण तो कबर पई पुकार सदा यार सुन तो मोटियो की नज ताईं थी वई पछाड़ी तमारियो अॻियां थई अंधारी इंदई मौत हिकनी बंदा कर तैयारी छड़े महल मारियो अॻियां थई अंधारी जो तू बेहलंदे सतारा फिक्र में गुजार जो हयाती खुदा जे जिक्र में जो तू बेहलंदे सतारा फिक्र में गुजार जो हयाती खुदा जे जिक्र में यासीन चन्न थई है दुनिया दम गुजारी छड़े महल मारियो अॻियां थई अंधारी